बात कनेक्ट थी दोस्तों सभिनी खां पहिरियां त सॼी सिंध खे मुबारकूं हुजनि। असां जेके 52 दोस्त सिंध जे नौजवाननि जे हक़नि जे लाइ जेका आवाज़ उथारीसूं ऐं उन जी पादाश में उन जे ॾोह में धरती सां मोहबत में सिंध जे नौजवाननि जे हक़नि जे धाड़े ख़िलाफ़ धारियुनि खे जारी कयल जाली डोमिसाइल रद्द कराइण जे लाइ जेको आवाज़ उथारियोसीं, उन खां पोइ सॼी सिंध ॾिठो, बल्कि सॼी दुनिया में रहंदड़ सिंध जे आशिक़नि ॾिठो त कीअं पुलिस उन कबूतर चौरंगी खे फ़लस्तीन जो मंज़र पेश कयो। त ही बर्बरियत हिन जमहूरियत में कंहिंखे तवक़ो बि न हुई। असांखे मुख़्तलिफ़ थाणनि ते रखियो वियो ऐं जहिड़ी हालत में रखियो वियो उहे दोस्त ॿुधाईंदा। बहरहाल हाणे असांखे हिते आरामबाग थाणे ते घुराए आज़ादु कयो वियो आहे। इन आज़ादी पुठियां कहिड़ियूं कोशिशूं आहिनि, कंहिं कयूं आहिनि, उहे दोस्त हिते मौजूदु आहिनि। त सभ खां पहिरियां शाहिद सूमरो साहब जेको अॻूणो जज ऐं सीनियर वकील आहे, उहो हुते हलीम आदिल शेख साहब सां पहुतो। उन खां पोइ साईं महर ड्रिबाई साहब जेको न सिर्फ़ु पहुतो पर मुर्तज़ा बलोच जेको हाणे असां विच में नाहे रहियो, उन ते ॾाढो अफ़सोस आहे। उन विछोड़े ते उन जे तॾे ते जेके सॼी काबीना हुई, सिंध जो वॾो वज़ीर ऐं समूरा सूबाई वज़ीर हुया, त महर ड्रिबाई साहब आजिज़ धामरा जेको आहे त पीपुल्स पार्टी में, पर हमेशह उन सिंध जे गैरतमंद पुट हुजण जो सबूत ॾिनो आहे। ऐं जीअं ई ड्रिबाई साहब आजिज़ धामरा भाउ खे इहो इतला कयो ऐं उन खां पोइ हिकिड़ी हलचल मची वई ऐं वज़ीरनि पारां पुलिस जे आला अमलदारनि ते कावड़ जो इज़हार कयो वियो। ऐं जॾहिं पुलिस जे SSP ऐं DIG साउथ ॿुधायो त उन्हनि ते FIR थी वई आहे, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ जेके वज़ीर आहिनि जंहिंमें ॿुधाइनि पिया त सईद गनी सरे फ़हिरिस्त आहे जंहिं इहो किरदारु निभायो, उन सिंध जे वॾे वज़ीर ताईं इहा ॻाल्हि पहुचाई बकोल असांजी संगत जे ऐं पुलिस जे ऑफिसरनि जे। त जंहिंखां पोइ सिंध जे वॾे वज़ीर इन अमल ते तमामु घणी कावड़ जो इज़हार कयो ऐं उन इहो इज़हार बि कयो त हुनखे हिन समूरे मामले जी ख़बर न हुई, छाकाणि त हिकिड़ी जनाज़े में हुया पंहिंजे प्यारे उन कुलीग जे, ऐं पुलिस पारां इन समूरे मामले खां उन्हनि खे बकोल उन्हनि जे लाइलम रखियो वियो। बहरहाल जेको बि थियो आहे, नुक़सानु असांजो न थियो आहे। मूं स्टेज ते ई चयो, तव्हां सभु गवाह हूंदो, त असां वटि विञाइण जे लाइ कुझु बि न आहे। असांजा हक़ खसिया विया आहिनि, असांजूं नौकरियूं खसी वियूं आहिनि, असांजो शहर असांखो खसियो वियो आहे। अॻवानी जंहिं वक़्तु चाहिनि था हिते सिंधी नौजवान खे गोलियूं हणी क़तल पिया कनि। धारियो ख़्वाजा इज़हार उन पंहिंजी हिकिड़ी मनफ़ी सोच जो ॿीहर वर्जाओ कंदे चयो आहे त सिंधी ऑफिसर जेको SSP DC आहे उहो उन्हनि खे क़बूल न आहे, पर हू अफ़गानिस्तान जे अॻवानी खे क़बूल कनि था। त मां अहिड़ी सोच ते लानत थो विझां। इन समूरे माइंड सेट के जेका सिंध दुश्मन सोच आहे उनखे ललकारण जे लाइ हिकिड़ो इनफ़रादी आवाज़, नॉन पॉलिटिकल आवाज़, बग़ैर सियासी झंडे जे आवाज़ सिंध जे जोधनि खे सॾु ॾिनो ऐं समूरी दुनिया ॾिठो त रेड ज़ोन जिते कॾहिं कंहिं एहतजाज न कयो आहे, असांजा हज़ारे भाइर उते मौजूदु हुआ ऐं मुसलसल जून जी निटण उस में पुरमन तरीक़े सां मौजूदु हुआ। कंहिंजे लाइ हुआ? हिन सिंध जे नौजवाननि जे लाइ। कंहिंजो बि भाउ सोट मासात पुफाड़ जो मसइलो ई न हुयो। पर जॾहिं सिंध जो शऊर जाॻियो आहे, जॾहिं हुन मिसाली ॿधी जो हिकिड़ो शानदार मुज़ाहिरो कयो आहे, त ज़ाहिर आहे उहो दुश्मन सिंध खे बर्दाश्त न थींदो। मुख़्तलिफ़ क्वार्टर्स अॼु विटनेस थिया आहिनि त सिंधी जॾहिं जाॻंदा आहिनि
तो वे पंहिंजा हक़ वठी ॾेखारींदा आहिनि त जाॻिया 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 केर जाॻिया केर जाॻिया केर जाॻिया। त ही ॾिसो राति जा 3:30 4 पिया थियनि त ही मुसलसल बग़ैर खाइण पीअण जे ही सिंध जो शऊर सिंध जा नौजवान बीठल आहिनि। त हाणे सभिनी खां पहिरियां मां हथ ॿधी शुक्रियो अदा कंदुमि मां ड्रिबाई साहब जो जे अमली तौर ते कावड़ त मूंखे हुई साईं धरणे जी मदद न कई था पर उहे सॼा गुनाह धोपिजी विया। त ही जेको राइट टाइम राइट एक्शन जो हुयो उन ते ड्रिबाई साहब साबित कयो त हू सिंध जो गैरतमंद पुट आहे ऐं ॾुखे वक़्त में पंहिंजे बचड़नि खे भाइरनि खे नथो छॾे सघे। हुनजे लाइ शाहिद सुमरो साहब जे हमेशह सिंध कास ते सिंधियत ते सिंध जे नौजवाननि ते हमेशह 2 क़दम अॻिते वधी बग़ैर इन कैलकुलेशन जे त केरु किथे आहे। कोरोना में संदसि सॼी फैमिली पॉज़िटिव आहे पर हू पंहिंजा घर जा ॾुख दर्द विसारे 6-7 कलाकनि 8 कलाकनि खां हिकु पेर ते बीठो आहे। खेसि मां जस ऐं सलाम थो पेश कयां। आजिज़ धामरा साहब बावजूद इन जे जो संदसि पार्टी मथां असांखे कावड़ आहे पर हुन पार्टी खे साइड करे हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे गैरतमंद पुट हुजण जो सबूत ॾेई पंहिंजी निंड फिटाए असांखे आज़ादु करायो वेही करे उनखे सलाम। इकबाल खान साहब जे साम्हूं जो जहिड़ो हलंदो रहंदो आहे मुख़्तलिफ़ मामलनि ते हू सभु जहिड़ा विसारे पीपुल्स पार्टी ईस्ट जो सदर आहे पंहिंजी निंड फिटाए हिनखे बि टास्क ॾिनो वियो त तव्हां वियो ऐं आज़ादु कराइण खां पोइ असांखे मैसेज कयो। त हिन वक़्तु SSP इन्वेस्टिगेशन बि हिते मौजूदु हुयो सऊद मक्सी साहब ॿिया लाॻिया पियल ऑफिसर्स बि हुआ त सभ खां पहिरियां ड्रिबाई साहब खे गुज़ारिश कंदुसि त ही सॼे मामले ते रोशनी विझे। वॾी महिरबानी दोस्तो असां बसि इहा ई इबादत कई आहे रुगो सिंध तुंहिंजी तिलावत कई आहे ऐं इंतिहाई घणो थोराइतो ऐं सॼी सिंध खे मुबारकूं थो ॾियां त सिंध जे शऊर खे सिंध जे नौजवाननि खे धरती जी ॻाल्हि कंदड़नि खे इस्लाखूं बिलाखूं कुझु कोन थी करे सघनि ऐं हीअ क़ौम जागी आहे ऐं पंहिंजा हक़ छिके वठंदी ऐं जेके बि हिते धारिया दलाल रहनि था जेके 5 रुपया ॾेई जिन डोमिसाइल डॉक्यूमेंट साराइनि असां उनखे थुॾा हणी तुंहिंजी धरती तां लोधींदासीं। हे असांजो वाइदो आहे। बाक़ी ही जेका अॼोकी जिदोजहद हुई ऐं मुश्ताक साहब जी उनखे जज़्ब थो ॾियां उनजी कोशिशि हुई महिनत हुई ऐं मुश्ताक साहब हिकिड़ी ॿी शइ ॿुधायो त असांजो रियाज़ खेमचो पूरी टीम समेत हुते पहुतल हुयो ऐं आउट ऑफ सिटी हुयुसि धरणे में मुंहिंजी सॼी संगत हुई गिरफ़्तार बहरहाल असां तव्हांखे मां रस्ते में उस तरह मां तव्हांखे लाइव ॾिठो पिए ऐं जेॾीमहिल तव्हां अरेस्ट थिया मूंखे जीअं ख़बर पई आहे त मां उन वक़्तु साईं मुंहिंजी डायरेक्ट फ़ोन साईं आजिज़ धामरा खे मां जेॾीमहिल कई आहे त हू उन वक़्तु मुर्तज़ा बलोच जे फोतगी लाइ वञी रहिया हुआ ऐं पोइ मुंहिंजे ख़्याल में त शाबस आहे ऐं चऊं आजिज़ धामरा खे जेके तंग कोन थिया आहिनि मुंहिंजे फ़ोन ते न त मां हर 10-15 मिंट में फ़ोन पे कई आजिज़ खे चयुमि पिया त अॼु साईं टाइम आहे धरती जे पुटनि खे शीखुनि जे पुठियां न हुननि खे त सेजुनि ते वेहणु खपे। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे नज़रियाती तौर ते केरु किथे बि बीठो हुजे 100 इख़्तिलाफ़ हुजनि पीपुल्स पार्टी खे पर मूंखे अॼु आजिज़ धामरा जो जेको किरदारु हुयो सच पच त लॻो त आजिज़ जे ॿिन्ही पासे सिंध धड़के थी पार्टी तौर किथे बि बीठो हुजे उनजो सबूत इहो आहे जो हू हींअर बि 3-4 बजे ते असां सां गॾु बीठो आहे ऐं पंहिंजी सिंधी क़ौम खे इहो हिकिड़ो गुज़ारिश कंदुसि त मुबारक सां गॾोगॾु असांखे पंहिंजी जदोजहद हाणे अञा तेज़ करणी आहे असांखे लाॻत बंदि कोन करे सघिया आहिनि। असां जेसीं ताईं बोगस डोमिसाइल बोगल शरारती कार्ड जिन जा कैंसिल नथा करायूं ओसी ते सुख सां कोन वेंदासीं। बाक़ी जेका अॼु हिते ख़बर पई त CM साहब जो जेको किरदारु आहे दिलि चए थो त उनखे सलाम ज़रूरु कजे ऐं हुन जेको अॼु इहा शाहिद साहब बि गवाही ॾिनी त मां अॼु CM साहब खे ॿिए रूप में ॾिठो आहे जेको एतिरो परेशान हो जेको अञा ताईं शायदि चऊं था जागे पियो त जेॾीमहिल दोस्त निकिरनि मूंखे पोइ सुम्हणो आहे इहा शायदि सुमरो साहब बि गवाही ॾींदो ऐं सॼे दोस्तनि जो सिंध वारनि जो उन्हनि जे दुआउनि जो ऐं उन्हनि जे हिमतुनि जो थोराइतो ऐं उनखे जज़ थो ॾियां। बाक़ी सची ॻाल्हि आहे मुश्ताक से असां अञा मानी जो गिरह हराम खाधो आहे। जी
त हाणे हिते आजिज़ खां पहिरियां ॿ असांजा दोस्त सीनियर, हिकिड़ो शाहिद सूमरो अॻूणो जज ऐं सिंध जो आशिक पुट, उहो छाकाणि त सिंध जे वॾे वज़ीर सां थियल मुलाक़ात में मौजूदु हुयो, उहो हाल ईंदो। उन खां अलावा मलीर बार एसोसिएशन जेका धरणे में ख़ुदि शरीक हुई, पर हुननि खे थोरो इहो टेक्निक आहे, अलाए कीअं हलिया विया स्पाट तो गिरफ़्तार में। उन खां पुछंदासीं त हू असां सां गॾु लुत्फुल्ला सीलरो साहिबु गॾाए। अचो तव्हां सॼी हिननि जी कैबिनेट मौजूदु आहे मलीर बार जी, उन्हनि लाइ ताड़ियूं। मां सभ खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾींदुमि ऐं मुंहिंजा साम्हूं दोस्त बीठा आहिनि मलीर बार जा तक़रीबन हुबदार खाकी साहब, अतर रबड़ो साहब, फैज़ समो साहब, प्यार सुमरो साहब, ऐं तव्हां ॾिसी रहिया तक़रीबन 12 खां 15 वकील हाणे बि मौजूदु आहिनि। ऐं मां सम्झां थो त हिन टाइम जेको रिबाई साहब ॻाल्हि कई आहे, जेको हिन टाइम असां ॾिसी रहिया आहियूं, असां सां गॾु इकबाल खान साहब असांजो सीनियर दोस्त बि आहे, अॻवान बि आहे, ऐं असांजो धामरा साहब सीनियर रहनुमा आहे असांजो, शाहिद सुमरो साहब, अहमद ज़फर ख़ासकरी साहब, ऐं ॿिया जेके दोस्त मौजूदु आहिनि। मां सम्झां थो तक़रीर जो टाइम कोन्हे, तक़रीरूं बाद में कंदासीं, ऐं हे शुक्रिया जो टाइम आहे जो हिन टाइम असांखे जेका इहा ख़ुशी मिली आहे, त मां सम्झां थो हिन में जेको शाहिद सुमरे साहब जा अल्फाज़ आहिनि, असां हिन टाइम CM साहब जो बि शुक्रिया अदा था कयूं, जेका हिन टाइम असांखे हुन ख़ुशी मुहैया कई आहे, जो असां हिते बीह करे, जो असां नारा बि हणूं था, ऐं असां बीह करे जो पंहिंजे भाउ खे असां आज़ादु करे वञूं था। त मां सम्झां थो तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारकूं हुजनि ऐं तव्हांजा लख लख त हिते वन मैन आर्मी शाहिद सुमरो साहब मौजूदु आहे, उहो हिन सॼे प्रोसेस में माना ड्यूट किरदार हुयो, PTI सां बि हुयो, PP सां बि हुयो, त पुछूं था कहिड़ो तजुर्बो रहियो? पहिरियां त मुंहिंजो ॿिनि हथनि सां सिंध जे सुपो सालारनि खे सलाम हुजे। असां तव्हांजा सिपाही आहियूं, तव्हां असांजा कैप्टन आहियो, तव्हां असांजा जनरल आहियो, जंहिंजे पोयां असां सभिनी सिपाहियुनि खे हलणो आहे, ऐं अॼु असां उन तव्हांजे लाइ ई हिते बीठा आहियूं। मां सलाम पेश कंदुमि मुश्ताक सरकी साहब खे, त उन हमेशह वांगुरु, हमेशह जीअं सिंध ते कोई बि ॾुखियो वक़्तु थियो आहे, त मुड़ुसु माण्हू ऐं सिंध जो अरडो पुट थी करे सिंध जे काज़ जे लाइ हर जॻह ते, हर गली में, हर मुहल्ले में वञी करे अॼु इहा सॼी सिंध जेका गॾु कई अथई, उन जे लाइ तमामु घणो जसुल आहे। सिंधीअ में हिकिड़ो मिसाल आहे त मुड़ुसु उहो आहे जेको ॾुखे वक़्त में बीहे। मां सलाम पेश कंदुमि, हिते ज़रूरी थो सम्झां त ॾुखे वक़्त में असां सां हलीम आदिल शेख साहब, जीअं ई मूंखे इसहाक सरकी साहब फ़ोन कयो त हीउ मसइलो थी वियो आहे, त मां हलीम आदिल शेख साहब खे फ़ोन कयो, तूं किथे आहे? हू प्रोग्राम में हुयो, मां चयो तव्हां अचो हिन प्रोग्राम में। हलीम आदिल शेख साहब, समीर मीर साहब, इहे ॿई असां 3 ॼणा पुॻासीं थाणे ते, जिते असांखे ख़बर पई हीउ इशू थियो आहे। उन खां पोइ मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां उन्हनि सभिनी दोस्तनि जो, ख़ुसूसन गाज़ी जंडीर साहब ऐं सैयद नासिर अली शाह साहब जो, जेको मुसलसिल मूंसां राब्ते में रहिया। ऐं जॾहिं मूंखे CM हाउस चयो वियो त तव्हां अचो CM हाउस ते, त इहा सॼी संगत बीठी। मां उन्हनि खां पुछियुमि त आया की वञण बि खपे या न, छोजो हीउ जेको असांजो मेन काज़ आहे उहो सिंध जे डोमिसाइल जे लाइ आहे। सुभाणे ईअं न थिए जो दोस्त चवनि त ही उन्हनि ई माण्हुनि सां वञी असांखे मुलाक़ात थी ऐं उन्हनि ई माण्हुनि खां माण्हू चढ़ाए जेको सिंध जे डोमिसाइल जे लाइ कुझु नथा कनि। बहरहाल संगत इजाज़त ॾिनी, जॾहिं असां हुते पुॻासीं त असांखे, मां रियल थो ॿुधायां, मां अंदरि आजिज़ धामरा साहब खे ॿुधायो, मां अंदरि इकबाल साहब खे ॿुधायो त अॼु मां CM जो चहिरो ॿियो ॾिठो। अॼु की मुलाक़ात खां पहिरियां मां CM साहब खे कॾहिं बि ईअं न ॾिठो। CM साहब सिंध जे बचड़नि जी, सिंध जे सुपो सालारनि जी गिरफ़्तारी ते ईअं परेशान लॻो पियो, ईअं ॻाल्हाए ॾिनई पुलिस खे जंहिंजी का इंतिहा न आहे, उहो मां अखियुनि ॾिठो शायदि आहियां। जॾहिं इहो मसइलो हल थी वियो ऐं हुन हुकुम ॾिनो सभिनी खे, त मां CM साहब खे चयो त मां साईं मूंखे 5 मिंट तव्हां सां ॿिए मसइले ते बि ॻाल्हाइणो आहे। उहो मसइलो सिंध जे डोमिसाइल जो मसइलो आहे। ऐं असांजो धामरा साहब इन ॻाल्हि जो विटनेस हूंदो त सॼो केस साईं जे अॻियां रखियो त साईं लाड़काणे में ही इशू थिया आहिनि, ॿिए हंधि ही इशू थिया आहिनि, असांजो ॾोह कहिड़ो आहे? असांजा माण्हू छो छोला खपाइनि? असांजा माण्हू सिंध जा पुट, जवान पुट, जंहिंजो पीउ मारनि जो ख्वाबु हूंदो आहे त हे 20 सालनि खां पोइ मूंखे कमाए ॾींदो, उहे छो रेड़ीअ ते बीठा हुजनि? CM साहब मूंखे एश्योरेंस ॾिनी त तूं ईअं न सम्झजांइ त मां को कमेटीअ ते हलंदुमि। मां अॼु बि जीअं ई मूंखे कमेटीअ इहो जेको बि कयो, मूंखे हुननि ते नज़र आहे ऐं मां न छॾींदुसि। जेको बि हुजे, तोड़े जो CM जो भाटियो बाणे जो छो न हुजे, या ॿिए कंहिं बि माण्हूअ जो भाटियो बाणे जो, वॾे माण्हू जो हुजे, मां न छॾींदुसि। मां हिन ते कोई कंप्रोमाइज़ न कंदुमि। इन जे लाइ
मां पीपल्स पार्टी जो नहायती शुक्रगुज़ार आहियां। मां PTI जे दोस्तनि जो नहायती शुक्रगुज़ार आहियां जेके ॾुखे वक़्त में असां आया। हलीम आदिल शेख साहब जो, समीर साहब जो, आजिज़ धामरा साहब जो, इकबाल सान साहब जो, ड्रवाई साहब जो, जे असांजे सिंध जे सुप सालारनि खे अॼु राति जे ऊंदाईअ में उन टाइम ई गिरफ़्तारीअ जे फौरन बाद आज़ाद कयो। अॼु इहा सिंध आज़ाद बीठी आहे हमेशा जॾहिं बि सिंध ते को वार थियो आहे त वकील हमेशा अॻिते रहिया आहिनि। तव्हां मुशरफ जे ज़माने खां ॾिसो त मुशरफ खे घर मोकिलण वारा बि वकील हुया। अॼु बि वकील सॼी मलीर बार, सॼी कराची बार जा तमामु घणा दोस्त सीलो साहब जे नुमाइंदगी में, सीलो साहब जे रहनुमाईअ में, क़यादत में हिते मौजूदु हुया। तव्हां सभिनी खे सुको सालारनि खे मुंहिंजे तरफ़ां ख़ुदा हाणे असांजो दोस्त जेको हिन आज़ादी जो बाहिस बणियो आहे, जेको हिन समूरी काविशनि में उन पुल जो किरदारु अदा कयो आहे, जंहिं शाह सूमरो साहब, ड्रबाई साहब खे वॾे वज़ीर साहब मिलाइण में अहम किरदारु अदा कयो आहे, नासिर शाह साहब बि, पर प्रैक्टिकली जेको आहे आजिज़ धामरा साहब हुयो त उनखे चवंदासीं त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार गाज़ी जंडीर साहब जी बि महिरबानी। अस्सलाम वालेकुम। आऊं तव्हां सॼी सिंध खे सलाम थो पेश करियां ऐं ख़ासि तौर ते तव्हां जेके बि सिंध जा अरड़ा सपूत ऐं पुट आहियो, असांजा ज़ाती या सियासी इख़्तिलाफ़ खणी कहिड़ा बि हुजनि, पर असीं सभु कबीले जा हिकिड़ा फ़र्द आहियूं ऐं सिंध असां सभिनी जी माउ आहे। ऐं उन सां गॾु यकीनन जंहिं इशूअ ते ही गिरफ़्तारी मामूली शइ, ही तव्हांजो चंद कलाकनि जो जेको क़ैद आहे उहो इंतिहाई मामूली शइ आहे, पर जंहिं शइ जे लाइ तव्हांजो आवाज़ बुलंद थियल आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध जे ज़िम्मेवार उहिदेदार जी हैसियत में चवां थो त आऊं हिन आवाज़ में आवाज़ थो मिलायां, हिन जिदोजहद जो हामी आहियां। असां ऐं सिंध जे इन नौजवाननि जी जिदोजहद खे ॿिए तरफ़ वठी वञण जे लाइ वरी कुझु माण्हू, उहे नाम निहाद माण्हू, असां उन्हनि जे ख़िलाफ़ पंहिंजे सोशल मीडिया ते बि रखियो आहे ऐं असीं प्रेस कॉन्फ्रेंस बि कंदासूं त हू चवनि था त ही जेका जिदोजहद आहे उहा सिंध में रहंदड़ ॿियनि क़ौमुनि जे ख़िलाफ़ आहे। अरे बाबा, असीं चऊं था त कंहिं उमरकोट जे माण्हू खे बि इहो इख़्तियार कोन्हे त हू गुजरात में वञी को ग़लति पंहिंजो डोमिसाइल ठहिराए, कंहिं सांगड़ जे माण्हू खे बि इहो इख़्तियार न हुअणु खपे त हू जाली डोमिसाइल पेशावर में ठहिराए, कंहिं हैदराबाद जे माण्हू खे इख़्तियार न हुअणु खपे त हू कोटा में जाली डोमिसाइल ठहिराए। जेकॾहिं सिंध जे माण्हू खे इहो इख़्तियार न आहे त कंहिं ॿिए सूबे जो जाली डोमिसाइल ठहिराए, त पोइ बंगाली, बर्मी ऐं ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे बि इहो इख़्तियार कोन्हे त हू चंद टकनि जे वक़्त जो हाणे इन जिदोजहद जे पादाश में तव्हांखे जेका तकलीफ़ थी, आऊं पीपुल्स पार्टी ऐं सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां शाहिद सूमरो साहब इन जो गवाह आहे। मूंखे पहिरीं फ़ोन आई 9:30 बजे महर ड्रबाई साहब जी, ऐं उन खां पोइ बिल्कुलु मुसलसल राब्ते में रहिया साईं जिन। असां गडाप में हुयासीं, असांजो हिकु वज़ीर अॼु कोरोना जे करे शहीद थी वियो हलियो, न त आऊं पाण थाणे ते मौजूदु हुजां। इन करे आऊं चीफ मिनिस्टर सिंध जे तरफ़ां ऐं सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां बि तव्हांखे हिन आज़ादी ते मुबारकबाद थो ॾियां ऐं हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां ऐं रिकॉर्ड ते रखंदो हलां त जाली डोमिसाइलनि जी ही जेका जिदोजहद आहे, असीं तव्हां खां अलॻि न आहियूं। मूं चयो त सिंध पंहिंजी माउ आहे ऐं जेकॾहिं जिथे बि साबित थियो जाली डोमिसाइल उहो हिन धरती जे हक़नि ते धाड़ो आहे ऐं उहा कमेटी ज़ाहिरी आहे ऑफिशियल डॉक्यूमेंट्स कमेटी ॾिसंदी, ऑफिसर ॾिसंदा, पर अॼु चीफ मिनिस्टर साहब इहो न्यापो ॾिनो आहे त उन कमेटी खां हू रिपोर्ट वठंदो। जेकॾहिं मुतमिन न थियो ऐं उन में साबित थियो त जेकॾहिं आजिज़ धामरा जे सॻे भाउ बि जाल साज़ी में मुलविस आहे त उनखे हिन कबूतर चौक ते ट्यास ते टंगियो वञे। ऐं तव्हांजी हिन जिदोजहद में ऐं जाली डोमिसाइलनि जे ख़िलाफ़, जाली शनाख्ती कार्डनि जे ख़िलाफ़ ही जेका कमेटी ठही आहे पीपुल्स पार्टी, असां अञा बि वधीक हुन ते महर ड्रबाई साहब असांखे चयो आहे त असांजो ही मुतालबो आहे
त उनखे अञा बि पोइ खणी वञो। सिर्फ़ु 12 सालनि जी ॻाल्हि कान्हे का, हिते त मार्शल लॉ जे दौरत में जेका वेदन थी आहे, इन कमेटी खे मैंडेट मिलणु खपे, वधीक टाइम मिलणु खपे। ऐं ही कमेटी जॾहिं रिपोर्ट पेश कंदी, सिंध जे चीफ मिनिस्टर चयो आहे त आउं थारोली ॾिसंदुसि उनखे, ऐं सिंध जे चीफ मिनिस्टर चयो आहे त आउं हिन धरती जो नमक लाली पुटु आहियां। ही वज़ारतूं ईंदियूं ई वेंदियूं, ही वज़ारतूं ईंदियूं ई वेंदियूं। 2 सालनि खां पोइ थी सघे थो पीपल्स पार्टी इक़्तिदार में न हुजे, पर हीअ वेड़ पाण सभिनी माण्हुनि जी आहे, सिंध वासियुनि जी आहे। कुझु जहिड़ा असां पार्टी बुनियादनि ते कंदा आहियूं। जेकॾहिं को दोस्त असां सां इख़्तिलाफ़ थो रखे, भले उन जहिड़े में असांजो साथ न ॾे, पर ख़ासि तौर ते NFC अवॉर्ड जेको सिंध जी मिल्कियत आहे, ऐं 18वीं तरमीम जेका सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो मुतालबो कंदे गदारियुनि जा केस थींदा हुआ, उहा पीपल्स पार्टी जेका तव्हांखे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी आहे, अॼु उनजे ख़िलाफ़ वरी राता पिया हया वञनि। त ही हिकिड़ा इशूज़ आहिनि जंहिंखे सिंध जा इशू सम्झी असां सभिनी खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते हुअणु खपे। सुभाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार में न हूंदी त छा सिंध ख़ामोश रहंदी, त NFC में सिंध जा पैसा खणी तव्हां ॿिए पासे हलिया वञो। त इन करे हिन जिदोजहद में ही जेको तव्हांजो मुतालबो आहे, सिंध जे 15 लख खां वधीक जेको ट्विटर ट्रेंड ते सिंध जे नौजवाननि जो मुतालबो आहे, उन ते सिंध गवर्नमेंट तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे जेका तकलीफ़ थी, असीं माज़रत था कयूं। इंतिज़ामिया जंहिं पंहिंजी मर्ज़ी ते इहा कार्रवाई कई, चीफ मिनिस्टर साहब उन्हनि खां सख़्तु पुछाणो कयो आहे। जेका लीगल शइ आहे, सुभाणे मुश्ताक साहब वेंदो उते। अॼु पीपल्स पार्टी ऐं सिंध गवर्नमेंट पार्टी खे अलॻि था करियूं, ऐं गवर्नमेंट में पोइ वरी इंतिज़ामिया बि शामिल थी वेंदी आहे। ऐं इंतिज़ामिया जेकॾहिं पंहिंजी का ग़लती करे त पोइ पार्टी ते ज़िम्मेवारी आहे त जेकॾहिं उहा सम्झे थी त हिन अमल में पार्टी शामिल न हुई, त पोइ अहिड़ो क़दम खणे जेको अॼु खयोंसीं। असां हिन अमल में पीपल्स पार्टी तंज़ीमी तौर ते शामिल कोन हुई। इंतिज़ामिया जो अमल हो, उन खां पुछाणा बि थिया आहिनि। तव्हांजी आज़ादी तव्हांखे मुबारक हुजे। ऐं ही जेका जिदोजहद आहे, जेका जाली डोमिसाइलनि जे ख़िलाफ़ आहे, उनखे कमेटी खे पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे। जेकॾहिं कमेटी चीफ मिनिस्टर साहब इहा ॻाल्हि चई आहे त आउं तव्हां सां मुखातिब थी इहा ॻाल्हि तव्हांखे चवां त जेकॾहिं कमेटी का ग़लति ॻाल्हि बि कई हूंदी त उनखे अखियूं पूरे तस्लीम कोन कंदासीं। त तव्हांखे जेका तकलीफ़ थी, ऐं ज़ाती तौर ते बि तव्हांखां माज़रत खां आहियां। तव्हां सिंध आहियो, तव्हां सिंध जा फर्ज़ंद आहियो। पाण हिन धरतीअ जे जाइज़ हक़नि जे ख़ातिर इंशाअल्लाह हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं। अल्लाह तव्हांजो हामी नासिर हूंदो। अल्लाह तव्हांखे ख़ुशो आबाद रखे। मुश्ताक सरकी साहब खे ऐं उनजे दोस्तनि खे, उनजी टीम खे आज़ादी मुबारक हुजे। ऐं मूं चयो त ही का वॾी का कुर्बानी बि कान्हे, ऐं ही वॾी आज़ादी बि कान्हे। ही मामूली कुर्बानी, मामूली आज़ादी आहे। ख़ासि तौर ते आउं महर ड्रबाई साहब जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मुसलसल हिन मसइले जी निशानदी कई। शाहिद सूमरे साहब ऐं मलीर बार वारनि जो मां शुक्रगुज़ार आहियां, जेके चीफ मिनिस्टर हाउस में आया। ऐं हूअं आउं अकेलो इहा ॻाल्हि चवां हा त एतबार घटि थिए हा। शाहिद साहब हुते मौजूदु हो, इनजे करे जेका बि गुफ़्तगू थी आहे, आख़िर में आउं इहा ॻाल्हि कंदो हलां त चीफ मिनिस्टर साहब हींअर बि जागे पियो, राब्ते में आहे। शाहिद साहब इन ॻाल्हि जो शाहिद आहे त आउं हिन मुज़ाहिरे, आउं तव्हांजे हिन मेड़ मां ख़तमु करे चीफ मिनिस्टर साहब खे जॾहिं ॿुधाईंदुसि त सभु दोस्त आज़ाद थी विया, हिकिड़ो दोस्त कोन रहियो आहे, उनखां पोइ चीफ मिनिस्टर साहब चयो त आउं सम्झंदुसि। सो तव्हां सभई दोस्त ख़ुशि हो, आबाद हुजो। ऐं जेको जाइज़ मुतालबो आहे डोमिसाइलनि जो, उन में पाण सभु गॾु आहियूं। Jagger!